रब्बिहिम सुज्जदन व क़ियामा क़याम कंदे सजदे कंदे जन जिंदगी गुजारी फातिमा ज़हरा सजी रात अल्लाह जो कुरान पढ़ियो सजी रात अल्लाह जी ज़ात जो सजदो दिनो इन मल जेरे मल थोड़ी अख सां लगी अल्लाह जी ज़ात फरमाया जिब्रील तू वनी पिंगो लोद ओ इसराफील तू वनी जंड हला इनजे करे मुझे बच्चन जे दर्जा खादिम मलाक भी आहिन फरिश्ता भी आहिन नूर मलाकन जो सरदार जिब्रील भी हुजूर जे दर्जे बच्चन जे दर्जो गुलाम किथे तो ॻाल्हाई पियो वो मुझे दिल पर हबीब जा गुलाम फातिमा तो ज़हरा जो आखिरी टाइम आयो काहे तोरे करार घर में अचे ताजो आदत जे खिलाफ खातून जन्नत इए पई कम करे जो हसन मीर हुसैन दा कपड़ा भी धोए सुंगा उनके पाराए उनका जुल्फ सिंगारे उनके अखड़न में सुरमो पाराए उनके गलन ते चुन्नू दे उनके सीने ते चुन्नू दे हैदर करार जा गुलाम सन फातिमा तो ज़हरा अखड़ो पचाए मानियो पकाए तैयार करे रखियो अली मुर्तजा शेरे खुदा दो चए पियो ओ फातिमा अज केड़ो कम पियो हले फातिमा तो ज़हरा पी चयो अली रात मुखे बाबे रसूलुल्लाह दीदार करायो जंहिंजे फराक में रोंदे रोंदे वक्त गुजारियो उन रसूलुल्लाह दीदार करायो पाण फरमाया तन फातिमा सुभाणे मां मुस्तफा दा तुंहिंजो मेलो थींदो इनजे करे मां अॼु बचन जी मानी भी तैयार कयूं थी वञा पई ज़ुल्फ सिंगारियूं थी वञा अहिड़ा त ज़ुल्फ सिंगारी जम जेके करबला पई कोन हेॾे होॾे थींदा अहिड़ी त मानी खणाई जम जेका करबला ते उन बुख कान लॻंदी हज़रत फातिमा तो ज़हरा सां अली मुर्तजा की जरिया गाल कई अली जे अखरन में लुड़क लड़ी जो रात अची के गाल करे मुझा सोर सुतल जागा ए विधा मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखरन में लुड़क लड़ी आया फातिमा तो ज़हरा नमाज देला सिर सजदे में रखियो दरवाजो खड़कियो केर जिब्रील इज़राइल आया किए आयो रब मोकिलियो फातिमा तो ज़हरा थी चवे त इज़राइल तोखे इजाजत हुंदी पर तरस तकड़ न कर मां रब जी ज़ात जो सजदो ॾेई वठां इजाजत जाके घर जिब्रील भी आते नहीं इजाजत जाके घर जिब्रील भी आते नहीं कदर वाले जानते हैं अज़्ज़ो शान अहल बैत अली मुर्तजा शेरे खुदा जा गुलाम मुरीद हज़रत फातिमा तो ज़हरा साना यासिर सजदे में रखियो मौला तो के खबर त मुझे वार जे मथा भी चंद्र जी सिज जी नजर कान पया तो अलैहि सल्लल्लाहु बिअकमिल हाकिमीन पर इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर हर शे जे मथा मुझा करीम तू कादिर आहीं पर मुझा रब मुझो अर्जा त जेकर आदम खोंडी ईसा ते नबी आया उन्हनि जा तो रूह कब्ज़ कराया इज़राइल जे हथारो उन्हनि जे नंगन जा रूह कब्ज़ कराया इज़राइल जे हथारो पर मुझा मौला उन्हनि जो मामलो औरा खातून जन्नत जो औरा का सुलेमान जी धिया का ईसा हज़रत मूसा जी धिया का आदम जी धिया पर यतीमन जे यार बिनी जान जे सरदार जी धिय जो मामलो ओ मौला करीम इज़राइल भी तो जो मोकलल फरिश्तो इनकार कोने को पर अल्लाह जी ज़ात बरकार के दिया जो करे राणा रब तू रब जे करे पहाड़ मां साले अलैहिस्सलाम जी दुआ सां दाची कढी सगी थो बिना पीमा जे ईसा के आणी ईसा के बिना जे कने पीमा के आदम के आणे सगी थो बगैर पी जे हज़रत ईसा के आणे सगी थो सुकल खची मां जे करे तू कतल आणी ता
त आणे सघी थो मौला मुंहिंजो सवाल आहे इज़राइल उधारियो आहे अॼु हिकु रब्बा बि फातिमा आहे मुंहिंजा करीम रब जो पंहिंजे अब्दुल्लाह वारे पंहिंजे नूरानी कुदरत वारे हथनि सां जो मुंहिंजो रूह कढ ताकि हिकु तूं ॾिसी ॿिए खे ख़बर न हुजे ना ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे अल्लाह जा बानो ईअं जो हज़रत साईं फातिमा ज़हरा मुंहिंजा त आवाज़ ॾिनो रब जी ज़ात बरकात खे अर्ज़ कया अर्ज़ अघामी कुदरत वारे कुदरत सां अल्लाह जी ज़ात रूह कब्ज़ कयो आहे फातिमा ज़हरा साईं जो दम प्रवास थियो आहे हैदर करार आयो आहे अली मुर्तज़ा शेर खुदा के वसीयत तो याद हुयो कहिड़ो हिकिड़ी अली मुंहिंजे हसन हुसैन जी तोखे पारता ॿियो नंबर अली मुंहिंजे जिस्म के रात जे टाइम में खणजा छो जो मुंहिंजी जान ते सिज जी बि नज़र कान पई आहे मथो कपिड़ो हुजे अली मुर्तज़ा शेर खुदा जा गुलाम मुरीद फातिमा ज़हरा सन जो विसाल थियो अल्लाह जे कुदरत सां दम परवाज़ थियो आहे छो त इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर मुजादा काथे दरब जी ज़बरकात यो निज़ाम पर बेटा से फरमाइंदो दोस्त को हाए दादिला तो मोए बमाराए कासन खलीलन ते सचो सा अल्लाह समद करे जा चाहे नयम जाहे कौनी गाल इसरार जी हबीब सलाम जा गुलाम ओ मंजरा ए बचड़ा जन जा जुल्फा मना हजरत सैयदा तैयबा सिंगारे वे सुरमो फराए वे मानी खराए वे कुछ वडड़ा था करबला जो मैदान आयो हसन साईं शहीदा हुसैन सुनो भी शहीदा करबला में कूफे में मुजादा वो काफिलो करबला वारन जो कूफे का थी दमिश्क में पहुंचो दमिश्क का थी जरे मदीने पाक पहुंचण वारो हजरत मोहम्मद बिन हनफिया इस्तकबाल में बीठो हजरत मुझे हबीब करीम जा आशिक हुजूर करीम जी ज़ात बबरका जा गुलाम हुजूर जा गुलाम इस्तकबाल में बीठा ये जो नजर कम यार है ता काफिलो लुको और में अकबर भी साणो उन काफिले में असगर भी गडो उन काफिले में हजरत हबीब अलैहिस्सलाम जा गुलामो काफी सारा जाना पर खबर ना है वो काफिलो जो किथे आ बेटा ही कलम खांदे फरमा मदीने वारो कणे मंज करार वाहे कांदा संग में गाहे गा फिराक जे कया धारों धार न जाना बिहार केरो मिलंदो कैसे बेटा इसे फरमायो ता तमाजी गाल पर हक्का तमाजी गाल सही है पर इश्क वारे गाह में अली अकबर कुर्बान थियो इश्क वारे गाह में मोहब्बत मस्ती में कासिम कुर्बान थियो सभई जने कुर्बान थिया मदीने पाक जे जड़े वेझो अचंदा हिकिड़ो कासाईया छुरी वेठो तैयार करे बकर के पेर जे हेठां लेटायो इमाम ज़ैनुल आबिदीन जी नजर पे ओ कासाई पीर दे त खबर इनके पानी प्यारी या न इनके खादो खराई आई पियो कोही कासाई दो चई ज़ैनुल आबिदीन मां इनके पानी पियारियो आ इनके खादो खरायो आ ये जो लफ्ज़ न कया ज़ैनुल आबिदीन ज़मीन ते वेही मुंहिंजा रब जे मदीने जो बकरड़ो गुस्से तब पानी पियारे कुठो वञे मुंहिंजो बाबो हज़रत हुसैन करबला जे मैदान में सती में पानी न मिलियो अठी में पानी न मिलियो है पुतनी अखड़न खे जो रतन रुनाओ फलाणी दे पुनल के बीठे दिठाओ तन अखिन आओ कड़ो गजल पाया बेटा गोड़ रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो तो मुंहिंजा ज़ैनुल आबिदीन सुने अर्ज़ कयो मौला जे अॼु मदीने पाक जो बकर तो गुस्से तबि पानी पियारियो वियो आहे मुंहिंजो दिलबर हुसैन बिना पानी जे शहीद कयो वियो मुंहिंजो दिलबर भा अली अकबर हमशिकले पैगंबर वो 18 सालनि जो नौजवान बगैर पानी जे शहीद कयो वियो मुंहिंजा मौला
तू जानी तोखे खबर नाराज जिया करबला जे मैदान में उखा मुजादा जने मदीने में पहुंचंदा पिया त हिकड़ो वरी कासाई आ ओ बकर तुम्बो कुर्बान कयो उनके टंगियो वेठो खल लाहे सुने ज़ैनुल आबिदीन वञी उन जे कन ते आवाज़ ॾिनो बकर ॾे ख़बर त तोखे बि पाणी पियारियो वियो न उन बि आवाज़ ॾिनो पाणी पियारियो वियो ज़ैनुल आबिदीन साईं चयो मौला तू ही जानी थो जे अज मदीने जा बकरड़ा पानी पी गुस्सा था वञनि तो खुद तो मुस्तफा जा बच्चा पानी उते कोफी करबला में पानी न पियारीन उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन तो मोट मोहम्मद कारणी हाणे काफिलो मदीने में रहिजी वियो उते सुकून सां आराम में आहिनि पर हज़रत ज़ैनुल आबिदीन ज़िंदगी न खिलियो आ सॼी ज़िंदगी रोंदो रहियो आ होॾे पोइ करबला जे मैदान में हाणे अच जाते हज़रत हुसैन फुरात दरिया ते आयो पाणीअ जे लाइ उन ज़ालिम तीर हयो आ हज़रत हुसैन साईं जे जिस्म में लॻो आ हज़रत हुसैन जा गुलाम उन तीर हण वारे ज़ालिम सां कहिड़ो असर थियो उनखे ईअं जो उञ लगी वेठो करे पानी 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 मानी 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 मिठो शरबत 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 ॾिनन उञ न लहे पानी प्यारी न उञ न लहे बाहूं करे रड़ियूं करे कोको करे जबल जेतिरो पेट थियो आहे उते थाबड़ी किरी मोवा ॿियो वरी ज़ालिम जे तलवार हलाई हुई परे उन जे अखियुनि में कुदरती ॾींहं जो तारनि ठकाव अची कयो आहे उन्हनि तारनि सां उन जो अखियूं निकिरी तबाह थी वियो ॿिए ज़ालिम जे हज़रत हुसैन ते तलवार हलाई उन ज़ालिम जे मथां खिवण कड़काट करे किरी छेहूं छेहूं थी तबाह थियो आहे उन खां बाद में जंहिं चोथे ज़ालिम वार कयो उन ज़ालिम जे लाइ बि हिकिड़ी उत्तर जा ॾखण तरफ़ ॾांहुं बाहि जी उमारी आई आहे उन ज़ालिम खे साड़ियो वई आहे ऐं इहे लफ़्ज़ चवंदी वई जेको हुसैन जो न थींदो उनखे दुनिया शर में जगह कान मिलंदी पंजो नंबर जंहिं तलवार हई आहे हुन जे लाइ अल्लाह जी ज़ात बरका जे हाथ थी आवाज़ आयो ओ हुसैन जा कातिलो तव्हां सां हाणे अंजाम थींदो एतिरे में मोहम्मद बिन हनफिया खे ख़बर पई आहे मुख्तार सख्तीअ खे ख़बर पई आहे जेको मोहम्मद बिन हनफिया जो गुलाम सराए करबला में कही आयो घोड़े ते लश्कर वठी आयो हिकु हिकु चूंडींदो धन करबला वारे जवाननि खे शहीद कयो उन्हनि खे मारींदो 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 किन खे जहिड़े खे गुण में विझी बाहि में छलाईंदो हुयो किन खे दरिया में छलींदो हुयो किन खे जेरण खे पूरींदो हुयो तव्हांजो मुजादा ईअं कमु पूरो थियो मोहम्मद बिन हनफिया जेको अलीअ जो पुत्र हुसैन जो सॻो भाउ उन तलवार वहाई आहे रत जा दरिया वहाए छॾे आवाज़ आयो हुसैन जा कातिल हज़रत मोहम्मद बिन हनफी पियो चवे हुसैन जे कातिल खे नाहे छॾणो हिक हिक खे मारबो इत्तफ़ाक़ सां मुंहिंजे हबीब जा गुलाम मुख्तार सख्तीअ जो खे ज़िंदगी साथ न ॾिनो उन आखिर में तकबर में अची नबूवत जी दावा कई उहो माज़अल्लाह मुर्तद थियो पर इमाम मोहम्मद बिन हनफिया उन्हनि कातिलनि खे ईअं अंजाम ते पहुचायो मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जा गुलाम उन खां बाद में इहो सिर मुबारक 20 सफ़र ते खजे थो मशहद में अचे थो उते दफन थो थे अॼु बि उन मज़ार ते करोड़ रहमतूं आहिनि अॼु बि उन सिर ते करोड़ रहमतूं आहिनि पर मुजादा अॼु बि यज़ीद ते करोड़ लानतूं आहिनि यज़ीद ते लानत हुसैन साईं ते रहमत मुंहिंजे दिल पर हसन अमीर हुसैन जा गुलाम कज़ियो करबला जो इहो आहे उन्हनि सां गॾु मां तव्हांखे अवल बि अर्ज़ कयो दिल पर हजरत साईं मोहम्मद राशिद रोज़े धड़ी दिल पर हुसैन जे बचड़े ज़ैनुल आबिदीन जी औलाद सैयद मोहम्मद राशिद रोज़े धड़ी बिन सैयद मोहम्मद बकार रहमतुल्लाह बिन सैयद इमाम शाह रहमतुल्लाह बिन सैयद फतेह मोहम्मद शाह रहमतुल्लाह बिन सैयद शकरुल्लाह जान रहमतुल्लाह बिन सैयद उस्मान शाह रहमतुल्लाह ये नसब हलंदो हलंदो ताजो इमाम जाफर सादिक इमाम बाकर इमाम ज़ैनुल आबिदीन
बिन इमाम हुसैन सामनी मिलंदो हुसैनी लड़ीअ मंझां हिकिड़ो जवान जो नालो हजरत अली असगर अल मऊफ बंगले धणी रहमतुल्लाह तआला अलैह उन बुजुर्ग सां हुसैन जे बच्चन सां अॼु ताईं भी हसद अचे थो उन बुजुर्ग सां भी हसद कयो वियो हिकिड़ो दफ़ो ज़हर ॾियारियो वियो ज़हर जो आयो ज़हर ॻाल्हायो ख़बरदार सुन असगर मां ज़हर आयो वापस वरी ॿियो दफ़ो ज़हर ॻाल्हायो साईं मां ज़हर आहियां वापस टियों दफ़ो साईं मां ज़हर आहियां वापस 6 दफ़ा ज़हर आयो सोने अली असगर रहमतुल्लाह तआला अलैह एडो कामिल वली हो वण जे हेठां वेंदो मथां गेरा पखी बखण वेई अल्लाह जे वली सां गॾु ज़िक्र जो तमारो कंदा एडो विलायत जो साहिब विलायत हो दादा जॾहिं 7 दफ़ो ज़हर आयो अल्लाह जे बाने अखड़ियों बंद करे फरमायो कुठी करन को तौर कुठी करे न कुकार इश्क आया जुलवारी अरवारी कुठी करन कुकार इश्क आया जुलवारी अरवारी कुठी करन कुकार इश्क आया जुलवारी अरवारी सत्ते फेरे सर दिनो मुझो गलो तो कोन बैठो ता वेई आओ तो बुधाए सत्ते भेरे ज़हर दिनो चौकी फेरे चौधार चोर घुमन था चारी अर चारी कुठी करन कुकार ओ इश्क आया जुलवारी अरवारी कुठी करन कुकार नंढे को नीह महीदा नीह महीदा कुंडो मंज का पार कानो हणीरा करियर करी कानो हणीरा करियर करी कुठी करन कुकार ओ इसको आया जुलवारी अरवारी कुठी करन कुकार दुश्मन भाया चौकीदार उन्हनि में हिकिड़ो पैसनि ते विकामी दुश्मन भाया कपड़ा लामिया सुभान अल्लाह दुश्मन भाया कपड़ा लामिया हेरी भाया खोवा संगत फिरी वैया सारी सारी आखिर में तो चवे बुजुर्ग सजी जिंदगी के चंदो तौबा का चंदो मां छा के वजह तो कामिल वली तो हुयो असगर चाहे इश्क में लामिया सुभान अल्लाह असगर चाहे इश्क में लामिया मोह पन ना है मया मोहबन ना है मया दरता खावंद जे आजारी रजा दरता खावंद जे आजारी रजारी उठी करन को कार इसको आया जुलवारी अरवारी वारी अरवारी ये बुजुर्गन बड़ी मेहनत सां तव्हां दीन पहुचायो आहे सजण इन जी हिफ़ाज़त कयो प्रोग्राम जी सूरत में थींदी उलमा हक़ ईंदा बयान थींदा इंशाअल्लाह। हे ॾिसो आचर ते जलसो जो सूमर अंगारो अरबा 3 ॾींहं छॾे चौथे ॾींहुं वरी जलसो
इतने फकीर 3 ॾींहंनि में वरी जागी पिया ऐं तव्हां सवें ॿुधण पिया अचो त अवां मूंखे ईअं जागी न चयो त यार असां बि को मीलाद पा कजो पर असां बि ज़िक्र हुसैन जी का महफ़िल रखूं छो सुनियो हथ कयूं था बचन जो तो ते लखें रुपया लुटे था छॾियो महफ़िल मौसीकी ईअं न त उहा महफ़िल मौसीकी न आहे बल्कि औलाद जो अच्छो मुंहुं महफिलों हे करा जैसा रब बिराजी त मदीने वारो बिराजी था अमा तौफीक इल्ला बिल्लाह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह दुआ कंदुस हाफिज साहब लाल खान के साइमिया शाहनवाज डायरी साहब के सभिनी के जन गॾिजी प्रोग्राम कयो आहे अल्लाह साईं उन्हनि जी गुलामी हाज़िरी क़बूल फरमाईंदो हाणे जमात काफ़ी सारी जजी आयो असांजा बिरादर मोहतरम हज़रत अल्लाह बख्श हुसैनी सिकंदरी साहब जनम ॾाढी बेहतरीन अंदाज में नात तव्हांखे ॿुधाईंदा इहा वेही नात ॿुधो उन खां बाद में इंशाअल्लाह दुआ ख़ैर था मियां अल्लाह बख्श हुसैनी साहब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी गोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा